माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारू मई 2021 सिलसिलो कहानी असांजो इंतखाब इमदाद कानियो जी कहानी अज़ीम पुरोहित जी ख़ुदकुशी आवाज़ साकिब अबड़ो। कहानी शुरू करण खां अॻु अव्हां खे यादि ॾियारींदा हलूं त जेकॾहिं अव्हां हमसरी मैगज़ीन जो यूट्यूब चैनल हमसरी सिंध अञा जॉइन नाहे कयो त असांखे हींअर ई जॉइन कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ हर नओं मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे। पेश ख़िदमत आहे इमदाद कानियो जी कहानी। पक्के खां पर भरो वॾे बंद जी अढ में आबाद पुराणो ॻोठ पंहिंजे क़दामत में कुझु वरहनि जूं यादगिरियूं साणण लॻो हो, पर ॻोठ खां साम्हूं ओभर में अॾिजी वियल नओं शहर हाणे भर वारनि ॿियनि ॻोठनि खां तकड़ी तरक़ीअ में ॾिठो थिए। शहर जी सेरांदीअ पासे खां गुज़रंदड़ मुल्क जे वॾे ऐं डिघे रस्ते जी मुस्तक़िल आमदो रफ़्ती शहर जी तकड़ी तरक़ीअ जो सबबु हुई, पर ॻोठ अञा उते ई हो जिते के वरह पहिरियां हो। रात जो शहर जूं बत्तियूं उन ॻोठ खां चिटियूं थिए नज़र आयूं ऐं वॾे रस्ते ते हलंदड़ गाॾियुनि जा आवाज़ ॻोठ में ॿुधजण सां ईअं थिए लॻो जीअं उहो रस्तो ॼण सफ़ा को सॾ पंध ते ई हुजे। ॻोठ खां पर भरो उन डिघे रस्ते जी डिघी पुल ते हिकु विखरियल ऐं विञायल शख़्स घणी देर खां बीही हेठि दरिया खे जाचे रहियो हो त रक्षा वारे संदसि घर में अची बीहंदे चयो, केॾांहुं? शहर? वीरान शख़्स दरिया खे छॾे मुड़ी रक्षा वारे खे ॾिठो ऐं पोइ न कर में पंहिंजो कंधु लोॾींदे इनकार करे छॾियाई त रक्षा वारो ख़ाली अॻिते वेंदे खार मां चवणु लॻो, ख़ुदकुशी तो करणु चाहे त बीठो हुज भले। ऐं रिक्शे वारो तिखो अॻिते शहर ॾांहुं रवानो थी वियो, पर उन शख़्स पंहिंजे चपनि में चयो, हालात त अहिड़ा ई करे छॾिया अथव जो हाणे ख़ुदकुशी करे छॾिजे, पर इहा ख़ुदकुशी ई आहे जेका थिए नथी। पुल ते बीठे उन शख़्स सोचियो, जेको पाण मारे नथो सघे उनखे ॿिया मारण लाइ केॾो न आता हुजनि था। लफ़्ज़नि सां, अमलनि सां, किरतुनि सां मूंखे सदियूं मारे न सघियूं, पर हिननि जी बेअक़ुली त मारे ई पई। हू पुल ते बीही सोचींदो रहियो ऐं ज़ीनत पंहिंजा हिरासियल ॿार वठियो उन वॾे रस्ते ते वाक़ियो थी वई। 10 वरहनि जे अली बहार जा 2 उघाड़ा पेर पेचरे जी तपंदड़ वारी साड़े रही हुई। जुती त ज़ीनत जे पेरनि में बि न हुई, पर हूअ बि साल ॾेढ जे नंढड़े सकलेन खे कच्छ ते खयों तिखो वेही पे। अली बहार मां जे अॻियां अॻियां वियो पे त साणेसि गॾु 7-8 वरहनि जी भेण तहमीना बि पंहिंजी विख पुॼाईंदी पे आई। नंढड़ी तहमीना जा पुराणा कपिड़ा हंधा हंधा फाटल उॾड़ियल ऐं अली बहार जा उघाड़ा पेर ॾिसी ज़ीनत सोचियो, हिननि अंग उघाड़नि ॿारनि जा पेर तपंदड़ वारीअ में जाम सड़नि पिया, पर ज़ीनत अॼु फ़ैसिलो करे वरितो हो, ये तपंदड़ वारी पेर साड़ींदे रोज़ असांजा लिंग ऐं रूह साड़ियो थी वञे। हिन खां त बहितर इहो आहे जो अॼु ई असां पंहिंजा पेर साड़े छॾियूं। हिननि खे ईअं ॾिसी आऊं पई पंहिंजी बेवसियुनि में लुछां, पर हिननि सभिनी मसइलनि जो हल बसि इहो ई आहे त हिकु भेरो ई मुकमल पेर साड़े वठिजनि। ज़ीनत सोचींदी थी वई त गॾु ई पंहिंजे पाण खां पुछंदी ऐं पाण ई पाण जवाबु ॾींदी थी वई। अखियूं उघंदे बि ॻोढ़ा हर हर वही थिया आयुसि। रन घर जी ॻाल्हि घर में ढकी पई हूंदी, मञू खणी ऐं हाणे ज़िद छॾ बि। ॾेर जंहिं वरहनि खां खेसि तकियो थिए तंहिंजो बुहारे में खेसि अकेलो ॾिसी मंझि सची हथ विधा हुआ ऐं हूअ सट ॾेई पाण छॾाए भॻी हुई त कई रीहूं संदसि अंदर में दॿिजी रहिजी वियूं। कंहिंखे दाह ॾियां? मुंहिंजी दाह त मुंहिंजे मथां ई इल्ज़ाम थी पवंदी। ख़ुदा जो बेवाह कयमि रनड़। उहा सोचुनि में पजरंदी हलंदी रही त अली बहार जेको सवेर खां हलंदे हर हर मुड़ी पोइते माउ ॾे निहारींदो बि पे वियो, तंहिं हलंदे वरी जो लौणो हयो त माउ जी अखियुनि में ॻोढ़नि जो समुंड ॾिसी वरिताई ऐं संदसि विख ढिरी थी पई। अम्मा, ओ अम्मा, तूं रोई पई? अली बहार हलंदे माउ खां पुछियो। ज़ीनत जी निड़ीअ मां को गुफ़्तो निकिरी न सघियो, पर हिकु सुॾको घुटिजी निड़ीअ में अटकी पियुसि ऐं हुनजो वॾो पुटु बहार कुझु सम्झी न सघियो त मां रोए छो पई। उहे अॼु केॾांहुं पिया वञनि? वापसि कॾहिं वरंदा? बहार हलंदे सोचियो पे, पर तॾहिं बि ज़ीनत टिनी अबहम ॿारनि सां देवियुनि जे झुंड मां वेंदड़ उन वारीअ जे पेचरे ते ख़ामोश सुॾकंदी पे वई। कुझु देर में ज़ीनत सहकंदी
वॾे रस्ते जी उभी चढ़ाईअ मथे चढ़ी पके रस्ते ते पहुती त बहार आम्हूं साम्हूं वहंदड़ ॿिन्ही वॾनि जाड़नि रस्तनि खे ॾिसी बीही रहियो। ज़ुकाट कंदे कई नंढियूं वॾियूं गाॾियूं डोड़ंदियूं वयूं थे। के भरियल ट्रकूं वज़न सां सथियल होरियां हलियूं थे त के तिखियूं अनेक गाॾियूं ॾिसंदे बहार सोचियो, असां कहिड़ी गाॾीअ में चढ़ंदासीं ऐं अॼु असां केॾांहुं वेंदासीं? ॻोठ त पोइते रहिजी वियो आहे। अॻिते वधंदे ज़ीनत बीठल बहार जी बांह झले सट ॾिनी त तहमीना चयो, अमां रस्तो अची वियो आहे, कुझु देरि साही खणूं, पेरनि में जाम सूर आहे। सभु सूर ख़तम थी वेंदा, सिघो। ज़ीनत पंहिंजा ॻोढ़ा पीअंदे चयो, हू ॾिस बाक़ी थोरो पंधु, इझो पहुतासीं। साम्हूं निहारींदे बहार ऐं तहमीना जो तजस्सुस वधी वियो। ॿारनि खे लॻो साम्हूं का गाॾी बीठी आहे जंहिंमें चढ़ी हू रवाना थींदा, पर उते डिघी पुल खां सवाइ ॿियो कुझु बि न हो। ॿार अॻिते वधिया त ज़ीनत कच्छ खयल नंढड़े सकलेन खे कच्छ तां लाहे पंहिंजे सीने सां लॻाए वरितो। डिघी पुल जे विच ते पुॼी ज़ीनत उमालक उदास थी पई। उते बीही के पल ज़ीनत अॻु में बीठल अजनबी शख़्स ऐं पोइ हेठि दरिया खे निहारींदी रही त ॿई ॿार माउ खे तकींदा रहिया। नेठि माउ खे मायूस ॾिसी बहार पुछो, छा थियो अमां, गाॾी न आई? हाँ, कुझु न, ज़ीनत ख़्यालनि मां निकिरंदे चयो। गाॾी अची वेंदी, थोरो अॻिते हलूं था, अॻिते बि ख़ाली वारी आहे, पाणी न। ज़ीनत ॿार संभारे विख खणण वारी हुई त उन अजनबी शख़्स जी आवाज़ ते बीही रही। ॿई नंढा ॿार अजनबी शख़्स खे ॾिसण लॻा। पाणी हिते नाहे, पर अॻिते किथे हूंदो ई। ज़ीनत परियां निहारींदे परे खां नज़र ईंदड़ सने लीके जहिड़ी वाहड़ खे ॾिसंदे चयो, पर उन ओपरे अजनबी शख़्स वरी चयो, उहे त पाणीअ जा दुॿा आहिनि बसि, जेके कंहिं बि वजूद जा पूरा अंग लिकाए नथा सघनि। दुॿनि खां अॻिते वधीक पाणी हूंदो अलाए न? वधीक पाणी त बसि हाणे अखियुनि में हूंदो आहे। चापई ॾाढ़ी ऐं वेकरे मुंहं वारे उन शख़्स चयो, सुठो आहे त माण्हू पंहिंजी अखियुनि जे पाणीअ में ई ख़ुदकुशी करे छॾे। अजनबीअ जे वातां ख़ुदकुशीअ जो लफ़्ज़ ॿुधी ज़ीनत छिरकी पई ऐं बहार माउ खां पुछो, अमां ख़ुदकुशी छा थींदी आहे? हं, कुझु न। ज़ीनत कुझु सोचींदे बहार खां पोइ उन शख़्स खे चयो, अखियुनि जे पाणीअ में ॿुॾंदे काश साहु निकिरी वञे हा त सुठो हो, पर ईअं थिए नथो। हिते माण्हुनि जे अमलनि ई अखियुनि जे पाणीअ में ॿुॾी मरण जहिड़ो करे छॾियो आहे। अखियुनि में जेको ॿुॾी मरे थो सो वरी न उथे थो, ऐं हूअ बि दरिया त पाण सभिनी खां घणो अॻु ई ख़ुदकुशी करे छॾी आहे। ओपरे अजनबीअ शख़्स हेठि लाहीअ में उॾामंदड़ वारीअ ऐं वारीअ जूं भरिजी वेंदड़ ट्रालियूं ऐं डंपरनि ॾांहुं निहारींदे चयो, ना सम्झी ऐं बेइल्मी त दरिया जो पेट ई चीरे फाड़े छॾियो आहे। हा, दरिया जो दामन त ख़ाली वीरान ऐं भड़भांग लॻो पियो आहे। ज़ीनत निरासाईअ मां चयो, पर तॾहिं बि मां वधीक जीअणु नथी चाहियां। जीअणु त मां बि हाणे हिननि वटि नथो चाहियां, पर तॾहिं बि मरी नथो सघां। पर तूं छो थी मरणु चाहीं? अजनबी शख़्स जे सवाल ते ज़ीनत दरिया जो सीनू छॾे पहिरियों भेरो उन अजनबी शख़्स खे निहारियो ऐं पोइ ख़ामोश उहो खेसि ॾिसंदी रही। कुझु देरि जॾहिं कंहिं बि न ॻाल्हायो, तॾहिं ज़ीनत बसि हिकु वॾी आह ई भरे सघी। ज़ीनत ऊनू थधो साह खयो त उन शख़्स वरी पुछो, ॿुधाए, छा तूं बि सदियुनि खां सूर सहंदे थकी पई आहीं, या तोखे बि कंहिं भूंडा ॾेई तुंहिंजो कंधु न वायो आहे? भूंडा? हा, भूंडनि जी त ख़बर न आहे, पर हज़ारे चक मुंहिंजे हाव जे हॾ में हया विया आहिनि। ज़ीनत हेठि पंहिंजे पेरनि ॾे निहारींदे चयो, मरण सवाइ हाणे ॿियो करण लाइ मूं वटि रहियो ई छा आहे भला? ज़ीनत जी अखियुनि जा ॻोढ़ा जेके सुकी पिया हुआ से वरी रिमझिम थी वसी पिया। हुन सकलैन खे पंहिंजे हाव सां भिकोड़े वरितो। नंढड़ी तहमीना संदसि टंगुनि में चिंबड़ी पई त हूअ पंहिंजो ॿियो ख़ाली हथु हिरासियल व्याकुल बहार जे अणभनि वारनि में घुमाइण लॻी। हिते उस जाम आहे, अजनबीअ चयो। सुरी हुन लोही बोर्ड जी छांव में वेह ॿारनि खे उस उञारो पई करी। ज़ीनत पहिरियों शख़्स ॾिठो जंहिंखे संदसि ॿारनि खे छांव पे आछी। ज़ीनत कुझु पुछे हुन खां पहिरीं बहार चयो, अमां गाॾी ईंदी न? हा पुट, गाॾी ईंदी, ज़रूरु ईंदी। ज़ीनत बजाए हुन शख़्स चयो, तुंहिंजो नाउ छा आहे बाबा? बहार। बहार माना आईंदो?
बहार माउ जे पुठियां थी बीठो ऐं ज़ीनत पंहिंजा ॻोढ़ा जेके पघर सां रली मिली विया हुआ उहे उघंदे रोड छॾे लोही बोर्ड जी छांव में अचण लॻी। तॾहिं हुन ज़ीनत खां पुछियो, ॿुधाए छो थी इन्हनि अभम ॿारनि सां गॾु ख़ुदकुशी करणु चाहीं? ज़ीनत रोड किनारे मथे बोर्ड जी छांव हेठि वेहंदे चयो, मां नथी चाहियां ही बहार वॾो थी को कातिल रहज़न बणिजे। कातिल रहज़न? हा, कातिल रहज़न, फोरू ऐं लुटेरो। मां हिननि खे पढ़ाए इंसान ठाहिण थी चाहियां, पर मां त हिननि जो पेट ई पाले नथी सघां त पढ़ायां कीअं? तुंहिंजो मुड़ुसु? मुंहिंजो मुड़ुसु मारिजी वियो। ॿिया मिट माइट अज़ीज़? सभु आहिनि पर जहिड़ा न आहिनि। ज़ीनत हेठि धरती तकींदे चयो, जहान समूरो मूं लाइ अंधो थी पियो आहे। शाम सुबुह सभु निगाहूं मुंहिंजी हाठी तकीन थियूं। खजंदड़ हर अख उघाड़ी थी मुंहिंजी चेल खां मुंहिंजो सीनू तकींदे मुंहिंजे रूह में चुभी वञे थी ऐं वरंदे मां रोज़ रतो छाण थी पवां थी। हिननि लाइ फतखां थी त सभु चवनि था रन चए में नाहे। मुड़ुसु मारे पंहिंजी कंदी वधे थी, ज़ोरावर थियो पंहिंजी हलाईंदी थी वधे। असांजो त नकु ई वधाए छॾियो अथसि ऐं कई ॿिया नित नवां इल्ज़ाम। ॻोठ जा शोदा ऐं शरीफ़ हिक ई कतार में बीही रोज़ मुंहिंजो रस्तो रोके था पिया आहिनि। हाजी नमाज़ी बि लालचूं आछे मूंखे तोरीन तकीन था। कंहिं बि मुंहिंजे मथे ते कॾहिं का पोती न रखी, पर जंहिं बि हथु वधायो उन मुंहिंजा अंग ई कछा आहिनि ऐं मां पाण बचाईंदी हाणे थकी पई आहियां, बेहद थकी। मां वधीक जीअण नथी चाहियां बसि। ज़ीनत सुॾकी पई त अजनबी शख़्स नंढड़ीअ जे मथे ते हथु घुमाईंदे चयो, बचा तुंहिंजो नाउ छा आहे? नंढड़ी हैरानीअ मां अजनबीअ खे ॾिसण लॻी त ज़ीनत पंहिंजा ॻोढ़ा उघंदे चयो, तहज़ीब। तहज़ीब? हा तहज़ीब, पर सभु सॾींसि तहमीना। ऐं हिन नंढड़े जो? ज़ीनत छाती लॻल नंढड़े खे हंज में लिटाईंदे चयो, सकलैन जो पूरो नालो त पीउ सकाफ़त रखियो हो, पर छा, पर ही ज़िंदा हूंदे बि ॼण ज़िंदा न आहिनि। पंहिंजे ॿारनि जा फाटल लीड़ूं लटा, मेरा ऐं मरोटियल चेहरा, अणभा ऐं उलझल वार, हिरासियल ऐं निरासियल अखियूं ॾिसंदे ज़ीनत चयो, मूंखे त लॻे थो तहज़ीब ऐं सकाफ़त वक़्त खां अॻु ई मरी पयूं आहिनि। अजनबी शख़्स पहिरियों भेरो ख़ामोश थी पियो। हू का देर सोचींदो रहियो ऐं पोइ का घड़ी टिक ॿधी ज़ीनत जे पुट खे ॾियारींदो रहियो त ज़ीनत चयो, हिन जो नाउ अली बहार रखियो हो पीउ, पर ॾिसींसि का बहार अथसि वजूद ते। बहार माना गुलनि जी ख़ुशबू जो मंज़र ऐं आईंदो। अजनबी हिकु ऊनू साह खणंदे चयो, तूं सच थी चवीं, तहज़ीब मरी वई, सकाफ़त लॾे वई। अजनबीअ जा आख़िरी लफ़्ज़ ॿुधी रोई पवंदड़ ज़ीनत छिरकी पई ऐं ख़ौफ़ मंझा भर में बीठल तहमीना खे छिके पंहिंजे भाकुर में भरे वरिताई। तुंहिंजो मुड़ुसु को कवि हो? कवि? कवीअ जी त ख़बर नाहे, मज़दूर त हो, ऐं मज़दूरी करण सां गॾु जाम सुहिणा ख़्वाब बि ॾिसंदो हो ऐं कागरनि ते लिखंदो ऐं ॻाईंदो हो। कुल काइनात सां बिना फ़र्क़ जे प्यार कंदो हो, पर पोइ धरतीअ जियां मूंखे धो ॾे, भूमि जॾा विशाल ॾुख ॾेई मूंखां वियो हलियो। सारूणियूं सारींदे ज़ीनत जूं अखियूं वरी वसी पयूं। अजनबी शख़्स चयो, हाणे त पक्को मुंहिंजो रूह करे थो मां ख़ुदकुशी करे वठां, पर तूं कीअं थो ख़ुदकुशी करे सघीं? ज़ीनत अजनबीअ खे ॾिसंदे पंहिंजा ॻोढ़ा उघंदे हैरत मां चयो, तोड़े जो अजरक सां तो पंहिंजो पाण खे वेढ़े पंहिंजो हिकु पासो ढके छॾियो आहे, पर तॾहिं बि तुंहिंजूं भॻल टुटल ॿाहूं त ॾिसजनि ई पयूं। मुंहिंजूं ॿाहूं भॻल न आहिनि, अजनबीअ चयो, ही त मूं पाण ई लिकाए छॾियूं आहिनि, जीअं ईंदड़ वक़्तु मूंखे ज़ाहिर करे पंहिंजी क़दामत जाचे, पर वक़्तु मुंहिंजूं ॿाहूं ज़ाहिर न कयूं। इल्म जी लॾ पलाण वधीक मूंखे लटे पूरे वरितो। ज़ीनत अजनबीअ खे हैरत मां ॾिसण लॻी त हुन चयो, बादशाहनि जूं ॿाहूं कॾहिं भॼंदियूं न आहिनि, पर तॾहिं बि मां ख़ुदकुशी करे पाण मारे नथो सघां। बादशाह? हा बादशाह। बादशाह बि त मरी वेंदा आहिनि, ज़ीनत चयो।
सभई मौत जी लट में लटजी वञनि था। हा, वक्ती बादशाह मरी सघनि था, पर अज़ीम पुरोहित कॾहिं नथा मरनि। अज़ीम पुरोहित, हा, अज़ीम पुरोहित, सदियुनि जो बादशाह कॾहिं बि नथो मरे। अजनबीअ चयो। पर ज़ीनत खेसि टोकीदे चवण लॻी, भुल अथई, बादशाह न आहिनि मरंदा। ॾाढे खां ॾाढो बादशाह बि मौत जी लहरुनि में लुढ़ी वेंदो आहे, ॼणु कॾहिं हो ई कोन। बेइल्म ज़हन, बेहुनुर हथ जॾहिं खां मूं ॾिठा आहिनि, तॾहिं खां मां बि सम्झी वियो आहियां त बादशाह बि मरी वञनि था। जे न मरनि त माण्हू भूंडा ॾेई मारियो विझनि। अजनबीअ थधो साहु खणंदे चयो, तूं ॿार वठी ॻोठु मोटी वञ ऐं वञी अखियुनि में अखियूं विझी जीअण सिख। ऐं हीअ बहार नाहे, तारीख़ ऐं आईंदो आहे। हीअ सकलैन न सक़ाफ़त आहे, हीअ तहमीना न तहज़ीब आहे। तूं वञी हिन तहज़ीब, हिन सक़ाफ़त, हिन तारीख़ खे जियार, हिननि खे पढ़ाए, समूरा आईंदा इल्म सां उजार ऐं सवार, त जीअं ईंदड़ समूरे नसुल जे हथनि में इल्म ऐं आगाही हुजे। कुहाड़िन कातिन वारा हथ गुल न भूंडाई आछींदा। पाण खे पत्थर बणाए वञी हिननि हथनि जा रुख बदिलाए छॾ, त जीअं तोसां गॾु कॾहिं वरी सदियुनि जो बादशाह बि न मरे। ज़ीनत साॻी हैरत मंझां उन अजनबीअ खे निहारण लॻी, पर हू अॻिते वधी वियो ऐं हेठि दरिया जे पेट में लहंदो वारीअ जे दड़नि में गुम थींदो।